पिस्टल मूंखे दे। का बि चालाकी करण जी कोशिश न कजो, न त टिनी जा लाश शहर रवाना कंदुसि। खबर पइजी वई जाबर खान त तूं केतिरो चालाक ऐं मकार आहीं, पर असांखे मारे न सघंदे। तव्हांखे मारण त मां बि नथो चाहियां। तव्हांखे एसी ताईं हिते बंदि रखंदुसि, जेसी ताईं मां नवाब सां शहर में मिली अचां। जाबिर खान जे वणी थी कर, पर जंहिं ॾींहुं मुंहिंजा हथ खुलिया त पोइ मुंहिंजो नालो राणा थी राणा यादि करे छॾिजांइ, मतां विसरी वञे। मां तोसां मोटी अची ॻाल्हाईंदुसि। हिननि जो सामान ऐं मोबाइलियूं वग़ैरह कढी वठो ऐं बंदि करे छॾियो हिननि सभिनी खे। जाबिर खान, तुंहिंजे मोटी अचण तां हिननि जो कहिड़ो असरु करणो आहे? बख्शो, हिननि खे धक न आणिजो। हिननि खे अहिड़ी जॻह ते बंदि करे छॾियो जीअं शेर ऐं फराद वारनि खे हिननि जी थप्पी न पए। जाबिर खान, तूं फिक्र ई न कर, हिननि खे अहिड़ी जाइ ते रखंदासीं जो कंहिंखे बि ख़बर न पवंदी। मां शहर पहुची करे नवाब सां निबरी थो अचां। शरीफ, ये वाक़ई ॻोठ छॾियूं था वञनि छा? वञनि त वञनि, असांखे बि कंहिंजी परवाह न आहे। बाबू त असां सां गॾु आहे न। बापे जो फिक्र अथव, सफ़ा के पेश रमायो, बाक़ी अब्बे जी पग जे वारिस जी तव्हांखे का परवाह ई कान्हे का। अरे वॾो भाउ त भाउ जी इज़त नथा कयो, मूंखे कहिड़ा पटका ॿधाईंदव? ओ ज़ेबू, ओ ज़ेबू। छोरी, ये ज़मीन जा कागज़ मूंखे थैले मां त कढी ॾे त मां हिननि जे बूथ ते ॿधां। जिथे शेर रहंदो न, उते मां रहंदुसि। हा बाबा, ॾियांव थी। अचे ही खरो पंहिंजा कागज़ वञी पंहिंजे नाले ते करायो, न बन्नी जे करे भाउ जी बेइज़ती था कयो। सैदुल्ला, सब सामान खयो अथई? हाँ, सॼो सामान खयो आहे, सिर्फ़ु बाबा जो कुझु सामान रहियल आहे, वो खणी थी वठां। बाबा, ॿाहिरि रक्षो बीठो, तव्हां हली वियो त मां सामान खणी अचां थो। हाँ पुट, हलूं था। हाणे वेठा थो। बाबा, मूंखे बि हाणे छॾी थो वञे? पुट शेर, मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध। जेकॾहिं मां मरी वञा न त मुंहिंजे लाश खे हिननि खे गुल हुजण बि न ॾिजां, न को मुंहिंजो मुंहुं ॾेखारिजां। खण सामान। शेर, नंढा भाइर सां इन्हे खां वठो। तूं त असांजो भाउ बि आहीं त पीउ बि। नंढनि भाइरनि सां एॾी कावड़ खपी आहे। बाबा, बाबा मूंखे त शेर परचाए ॾे, मुंहिंजो आया थो पाटे। बाबा आया थो। सारे गा रे गा प दा प दा प दा प गा रे गा रे सारे गा रे गा प दा प दा प गा रे गा सारे गा रे गा प दा प दा प दा प न खपे असांखे भली, न खपे। अरे मां बराबर भाॼे असांखां कावड़ थी अचे। लानत असांजी ज़िंदगी ते। न खपे, न खपे असांखे भली।
शेर असा गलती थी भैया असा के माफ कर अचे ये वक्त फाता ते तो यार अच्छे से चले दुश्मन जे दर जो पानी नया पींदो तो पोइ दुश्मन जे दर ते कहिड़ो न खणी आयो आहे निकाह नामो तोखे मुंहुं ॾेखारियो आहे हाणे मां पंहिंजी नुंहुं खे वठी वेंदुसि इनकार न कजां न त जाबिर ख़ान नालो मुंहिंजो दुश्मन जे दर ते मुंहिंजी धीउ हरगिज़ न रहंदी पंहिंजे पुट खे चओ त अची मुंहिंजे दर ते रहे नवाब खान मां सम्झंदोसि त दुश्मनी सही पर तूं मुड़ुसु माण्हू आहीं छॾ हिननि ॻाल्हियुनि खे बस दुश्मनियूं पियूं हलंदियूं दुश्मनियूं मूंखे पंहिंजी नुंहुं वापसि ॾे त मां वञा चयोमांसि त पंहिंजे पुट खे चओ त हिते अची रहे छो निकाह में जंटरोपालो लिखियल हो या मां पुट तो लाइ ॼणियो अॼु मां हर हाल में नुंहुं खे पंहिंजे घर वठी वेंदुसि मुंहिंजी धीउ तुंहिंजे घर न रहंदी ॿुधोई ॿुधुमि भली मुंहिंजे घर में न रहे मां उनखे अलॻि खां चाला ॾींदुसि गाॾी लाइ चओ थी त मां उहा बि वठी ॾींदुसि ख़बर आहे मूंखे त फराज़ सोनूअ खे कुझु न कंदो पर तूं मुंहिंजी धीअ जी इज़त करे कोन कंदे जेकॾहिं नुंहुं मुंहिंजी हिकिड़ो भेरो इज़त कंदी त मां उनजी 10 भेरा इज़त कंदुसि तुंहिंजे वाइदे ते मूंखे को बि एतबार न आहे जाबिर खान जी ॻाल्हि पत्थर ते लकी मामा सां हलण जे लाइ तयार आहियां बकवास बंदि कर हल अंदर जवान यो अॻे दफ़े किथे विया हो शिकार ते उॾां हलूं यो काथे हलियासीं था सालू अदा माराई वेठा अॻे भेरे हिक लेसण वारी बंदूक हाणे ॿ बिना लेसण वारियूं बंदूकूं अॻे भेरे मिड़ई दोस्तनि शिकार जी महिरबानी कई किथां कजे शिकार ओए हो हुन पासे तेरा न रखंदा आहिनि ओॾे वलरनि जा वलर कबूतर ई तेरा अथई हली साल हलो हाणे हलो हाणे असां घर बि मोटणो आहे अचो शरीफ सामू तो ॾिस यो अता शेरा साथे जा वखा ऊपर के हथी को कोई बात नवाब खान जा मां शायद चाचा ने मारण तो चाहे राज रहना हाँ दो फायर न कजो वञो मोर्चा संभाल बचंदो
बंदो बख्शू आठनी तरफ अखा घेरे में आयो हलो बाहर पुॼी आ हाणे छा कजे छा वरी छा थींदो अमरान मां हथ कढो अदल हिमालू बिना करण जी कयो नवाब खान जा माण्हू आहियो तव्हांखे तो फैसले में हवाला पोइ था ॾियो पहिरियों मूंखे मोबाइल ॾियो त हाजी बाबा सां ॻाल्हाइणो आहे मोबाइल त मां घर रखी आहे असां शिकार लाइ निकिता हुआसीं त पोइ घर हलो जे मूं हाजी बाबा सां न ॻाल्हायो त कमु ख़राबु थी वेंदो इहा ॻाल्हि आहे त पोइ वापसि हलो शिकार सुभाणे कंदासीं ठीकु आहे जेका संगत जी सलाह अचो यार शेर वारनि खे कंहिं बधा जो ओच तो अची अॻु झलियूं छो त आहे न जो असांखे अख में रखियो थो अचे जो खोप न हूंदो ये सापा रात रात सॼो ॾींहुं वधंदा खिचुनि में रुलंदा शायदि उन्हनि जी नज़र पई हाणे इहो ॿुधायो त जाबिर खान खे कहिड़ो जवाबु ॾींदासीं सिधो सिधो सच ॿुधाईंदासीं शेर वारनि अॻियां वाहिर बणिजी असांजो रस्तो झले जाबिर खान जे पहुचण खां अॻु में ई कोशिशि कयूं था युराणो वञणो शहर आहे न हली था अॻु झलियूं वाह जी सलाह नहीं मोलू हूंदा राणे जा हथ खाली ये ॿ टे माण्हू हूंदसि हल तॻ झलियूं था ईंदा काॾे मानी जो नथा करायो पाणी बि थोरो थोरो करे था पीआरियो भला पाउ खनि बसरनि वारा पकोड़ा खारायो माण्हू त केॾा भला हो अरे ॾिसण में केॾा जवान था अचो छो था ॿुधा इर्तियूं पिर्तियूं कयो अरे रे लालड़ू पाण मानी काई काई रिच थी पियो ना अरे मूंखे बुख छो थो मारी बुढड़ी सही चवंदी तो लालड़ी जो वण शर्ती किनो अथई अरे मथे विया अरे हेॾे माठ करे वेही तो या बिछा मोचड़े में गन अरे चढ़ियो आहे पातर में गन कीअं पवंदो गन गोॾनि में पवंदो आहे कुहाड़ी में पवंदो आहे तूं त सफ़ा तूं जटी ॻाल्हाइणी कोन थो अचई अरे हेॾे ही हथ पाथरन जो गन थई पाथरन जो गन अरे तू वरी असां उंदर पुटन के जमींदारन के पाथरान ते मूंखे आज़ाद कर टिक टिकी ते चाढ़ाए वॾा वॾा ही कहिड़े जिन मों असांखे फासाए छॾियो अथई इजाज़त ॾे त ज़ुबान टाकड़े मों छिके कढी अचांसि ज़ुबान हूंदसि न ई वरी इहो भौंकंदो हरू भरू पातर पातर बतो करी तब मानी करायो न मानी खाईंदे तो चुप रहंदो तो बुख लॻणी लाज़मी ॻाल्हाईंदी न अरे रे वञो नीला मानी खणी अचो अला थई ॾे लालड़ी न खराया मानी असां कुंदर बुरन सां एक्टिविटी तो करी हिकिड़े ई ताबे सां हिलाल कर छॾियो मैं हिलाल कर छॾियो मैं टिक टिकी ते चाड़ींदो मैं अब्बा ॾे अब्बा अरे आस्ते अब्बा आस्ते करो ते वाह उमर घबरा न सभिनी जो असर लाल खान जहिड़ो थींदो मुराद मक़सद अमुन थियणो ई न आहे ॿिया मथा फाटंदा ई माण्हू मरंदा रहमान ॿियो को रस्तो ई न आहे राणा मां सम्झी वियो असुल मसलो छा आहे पर मूंखे नथो लॻे त चाचे जाबिर मीर मोहम्मद खे अगवा करायो मीर मोहम्मद खे जेकॾहिं अगवा न कराया त असांजे मथां एॾो रोब न करे हा मीर मोहम्मद जाबिर खान वटि ई आहे अदा तू पंहिंजे दिल जी ॻाल्हि कंदो आहीं असां वारो चाचो वॾो मुनाफ़िक थी मुनाफ़िक पर मुंहिंजो सॼो शक लाल खान में आहे पहिरियों असांखे जाबिर खान जी जांच करणी आहे छो जो हाजी बाबा जो सॼो शक जाबिर खान जे मथां आहे अचे था शेर मोबाइल वटि अचे ना ॻाल्हाए हाँ शेर ये हवाल तेरा में याद क्यों थी बाबा साईं मां शेर न राणा पियो ॻाल्हायां राणा
तुंहिंजो पंहिंजो नंबर छो बंदि आहे? बाबा साईं जाबिर असांखे धोखो ॾेई बांधी पढ़ाई पोइ तव्हां वटि आयो आहे। हिन वक़्तु तूं किथे आहीं? मूंखे मुंहिंजनि साथियुनि खे बाबा साईं केरु आज़ादु करायो आहे। ॿुधायो बाबा साईं मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे? तोखे दीनूअ जे कम सां मोकिलियो आहे, तोखे उही कमु करिणो आहे। बाबा साईं मीर मोहम्मद जाबिर खां ॿाहिरि नाहे, इहा पक थी वई आहे। त पोइ शहर वारनि सां गॾिजी हुननि जो पतो लॻाए। मोबाइल शहर खे ॾे। जी बाबा साईं। अस्सलाम वालेकुम नवाब खान। वालेकुम अस्सलाम। तेरा पुट ख़बर पइजी वई आहे, मीर मोहम्मद जाबिर वटि आहे ऐं हिन जो पतो तूं ई लॻाए सघीं। नवाब खान असां कोशिशि कयूं था, जेकॾहिं मीर मोहम्मद चाचे जाबिर वटि हूंदो न असां खां कोन गुम हूंदो। छा मतिलबु? बाबा ॻाल्हि जी ख़बर अथई? हा हा, राणा मूंखे सभु कुझु ॿुधायो आहे। त पोइ ॿुध, जाबिर शहर खां अकेलो ॻोठ अची रहियो आहे। इनखे खणी अची मुंहिंजे ॻोठ पुॼायो, बाक़ी अची मां पाण ई पुछांसि थो त मीर मोहम्मद किथे आहे। हाज़िर बाबा साईं, जीअं तव्हां चओ था ईअं ई थींदो। मामा रमज़ान है। छोकरो अदी साहबा तो खुश है ना? हाँ मामा, अम्मा भी खुश है, असां भी खुश आहियूं। मामा रमज़ान पर तू किथे थो वञी? मां बस ये मां वॾे ते हवा खाइण लाइ निकितुसि। हवा खाइण निकितो ही या जाबिर खान जी मार खाइण लाइ निकितो ही? जाबिर खान हाणे मूंखे कोन मारी। जाबिर खान तो मथा बरियल आहे, बरियल। वो जैसा जे घर हल, जाबिर खान तो ते बरियो पिया, बरियो मारे छॾींदई। जाबिर खान हाणे मूंखे कोन मारी। कोई पक तो जाबिर खान दे कारो इल्म के हूंदो। अरे या ख़बर अथव त जाबिर खान ते हिन कारो इल्म छो करायो आहे? असां खे ख़बर न आहे नाना। अरे नाना न चओ मूंखे, नाना न चओ। हिन खे साहबा जी मोहबत मजबूर कयो आहे, तॾहिं हिते मोटी आयो आहे। नाना मेहराब, मामो रमज़ान तो वांगुर बेस्तो ना है। साहबा जे इश्क में आखिर ॻोठो असाई। रहमान और रानी कॾहिं ईंदा? त पुछलो कर वञण जो। हक़ीक़त साम्हूं अचण खां पोइ तव्हां ॿिन्ही जो गंध छो चुकी वियो आहे? छा तव्हां सम्झो था अञा बि त मीर मोहम्मद खे मां अगवा करायो आहे? शायद मम्मा गलत अंदाज़ो लगायो हुजे। ऐं तूं बि सब कुछ समझी वई आहियां बाबा। मूंखे पंहिंजी ग़लती जो एहसास भी आहे। ऐं वठो सगन मूंखे शर्म तो अचे त मां फराज़ खे न सुञाणे सघियसि। सुठो थियो तोखे सॼी ख़बर पइजी वई, न त तुंहिंजी ज़िंदगीअ सां गॾु तुंहिंजे ॿार खे बि ख़तरो अचे हा। जंहिंजो पीउ हे ॾाढो एॾा मुनाफ़िक आहिनि, हे ॿार बि त उन्हनि जहिड़ो ई आहे। हिकु मकार जी औलाद खे मां हीअ दुनिया नथी ॾेखारण चाहियां। मम्मा फराज़ मकार हुयो तो उन सां निकाह छो कई? चवां त पई त मूंखां ग़लती थी वई। तो पोइ पंहिंजी ग़लतीअ जी सज़ा औलाद खे छो थी ॾे? कहिड़ो ॾोह आहे हिन ॿार जो जेके अना परस्तीअ जी अदालत मां मौत जी सज़ा थी मिले? त पोइ तूं ई ॿुधाए सोनू छा करे? हर माण्हू खे पंहिंजी ग़लती जी सज़ा पाण भोगण घुर्जे, इहो ई इंसाफ़ आहे। मां जल्दी फराज़ खां तलाक वठण थी चाहियां। ऐं ही ॿार मुंहिंजे रस्ते जी दीवार आई। तलाक वठण लाइ ॿार खे मारणु ज़रूरी त नाहे। हली वठ तलाक, हली कोर्ट हली वञ। तलाक त पोइ बि थी सघे थी। बाबा जेकॾहिं मां हिन ॿार खे जनम ॾिनो त मां फराज़ खां तलाक न वठी सघंदसि। औलाद ॾाढी मिठी हूंदी आहे, पोइ पंहिंजो ॿार मां फराज़ खे न ॾेई सघंदसि जेकॾहिं हुनजे हवाले करे छॾियो हुआ।
त हिकु ॾे में मां सुकून सां न रही सघंदसि। सॼी ज़िंदगी तड़पंदी रहंदसि पंहिंजे जिगर जे टुकर जे लाइ। मां ॻोठ थो वञा, मुझे वापस अचण ताईं को भी फैसलो न कजां। मां भी इंसान आहियां, मथां ईअं न हुजे जेको नज़र थो अचे।